नंढा केॾा में वञी? स्कूल में वञी? स्कूल केतिरो परे आहे तव्हां खां? 2 किलोमीटर परे? तूं पंधु पे वञी? हलिया तो खणी हलिया हलिया पे अॻियां वे हिते वे हलिया। नाज़रीन अस्सलाम वालेकुम, आऊं आहियां फ़ाज़िल लतीफ़। जीअं त मुंहिंजो हितां गुज़र थियो, मूं ॾिठो ही नंढड़ो मासूम ॿारु वीचारो पंधु पे वियो। हितां खां स्कूल तक़रीबन हिननि जी आहे 2 किलोमीटर परे। मूंखां रहियो कोन थियो, तंहिं करे आऊं हिनखे मुंहिंजी पंहिंजी ज़ाती मोटरसाइकिल आहे ऐं हिन में पेट्रोल बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुंहिंजे पंहिंजे पैसनि जो भरियल आहे ऐं आऊं हिन नंढड़े खे पंहिंजे ख़र्च ते पंहिंजे मोटरसाइकिल ते स्कूल थो छॾणु वञा। सरी न जे कम ते तो छड्यो अचा ने तो वरी ते हणी तो छा पियो करी छो पे मारी से छा ने मारिया ही आऊं पोड़ो सजोरी कम कार ते वञा हेंडी दूसी के कम न कार जी जे दुकान ते छड्यो अचा तो इन जी या हालत वरी वो छड्यो अचा न जी मुके न दंदो न ताड़ी अरे 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 छड ओ धीरज छड अरे तू छड बाबा तू कौन तो सुजाणी दाढ़ी जी थी है तो कुत्ती पे हेडे वरे जी थी है तोखे कोने खबर ही वड अरे बड़ी घर न पातर नहीं से पदर ना पोछा कोड़ी है ना तू रू न अरे बाबा तू छड़ी किथा आयो बाहर पालन रथा जने पैसा छो ता करे होटल ते छड्यो चान वरे होते घर उन मोटरसाइकिल वाले दुकान ते छड अरे न धक न हेरा तू हिराज न छड बाबा तू छड तू हिराज जेड़ो तुंजो बच्चो है तेड़ो मुंजो है आऊं तो ने पालिया बस फिटने तू हाल मुसा कर तू हाल ठीक है आऊं पाने तो निकलो फिटने थी आऊं इन जो पे मुखे खबर है कौन कम कंदई तू मार्च कर तू हाल मुसा कर बस हाल हां ठीक है ले ने कर हां तो वठी वने तो जोई पुटा वठी वने हाल फिटने हाल मुसा कर कितने रख हाँ सिर खनी सिर मत रख इधर जल हाँ हाथ में जल थोड़ा मथे करें हाँ छो ये तो जल है मिनट हाँ वीडियो तो भरी ही खुलियो फेसबुक ही वही तुम्हारी तस्वीर दही रख एक गरीब की मदद करते हुए यहीं पर हाँ कमेंट तेरे से कसम साहब आ रहे घर तू धंधो बंदो कर रखो तो हिसाब किताब करी ना ठीक है हेमरान यार तू माशाल्लाह पढ़ल लिखल ही दही दुकान लगायो छई पढ़े लिखे यार नौकरी वोकरी आई न कोन पो दही लगायो पो यो रोजगार वने के सुठो है यार वरी कुछ तू को स्किल वगैरह सीख दही को स्किल थोड़ी है यार स्किल आन किथा सीखूं बस ये स्किल घट है रोजगार लगाए इनमें गड़ी गलत गाल है यार हाण गाल बुध आऊं हिकिड़ो प्रोग्राम रन करे रहियो आहियां उधार नाले सां अच्छा वो नौजवाननि खे स्किल सेखारींदा आहिनि उनमें असीं काफ़ी अहिड़ियूं टेक्निक सेखारींदा आहियूं काफ़ी अहिड़ा प्रोग्राम आहिनि असांजा जंहिंसां तव्हां अॻियां हली करे पंहिंजी लाइफ चेंज करे सघो था तव्हांखे ॾाढा रोज़गार जा मौक़ा मिली सघंदा आहिनि उहो हाणे एतिरो शुरू खां पढ़ियासीं उन्हनि बि चयो आहे सुभाणे हली फ्यूचर व्यूचर सुठो थींदो पर आवाम लक्षण कोन थियो हाणे साॻी आऊं दही लॻाए वेठो आहियां पोइ हाणे भई अहिड़ा लेखा ॿिए कंहिं तूं वञी थो या तो कथां बहरहाल ठीकु आहे तूं वञे थो हा त तूं यादि कंदे मूंखे इमरान ठीकु आहे तुंहिंजी मर्ज़ी आहे कल सही है कल सही घणे धंधो कयो अथई अञा त कोन थियो आहे
धंधो करियो ईअं कोन कमल दो हाँ हा साईं लॻा ॾिसो असांजो फ़र्ज़ु हो तव्हांखे माना धंधो लॻाए ॾियणु हाणे अॻियां तव्हांजो कमु आहे न बाबा सही ॻाल्हि अॻियां बि जेकॾहिं ईअं माच करे वेठा हूंदा त पोइ किसो कीअं हलंदो आहे साईं करियूं पिया महिनत करियूं रुकी कंध न लोड कुझु महिनत बि करियो बाबा जफ़ा कशे इअं बि करियो जी साईं रुगो असीं मां थोरा कोन कंदासीं पुटु साईं मेरा और कुछ देर पहले मैंने इस शख्स की फ़ोटो फेसबुक पे दी थी। ये रहा वो बंदा जिसका नाम है इमरान बलोच और इसको मैंने दही लगा के दी है। मैंने अपने पैसों से अपनी मेहनत की खर्ची से इसको मैंने दही लगा के दी है। अब ये वो कपड़ोच कर हाँ ये है इमरान बलोच, इसको मैंने दही। अब देखते हैं कि ये कितना धंधा करता है दिन में। यार अधु कलाक में कहिड़ो धंधो कयो पोइ भरिजे वीडियो तो धंधो कर देखकर दही रखी है या न चटणी आहे दही आहे बाबा अंधो आई जा की है सही है हा सही आहे सुठी आहे 20 रुपया दाणो आहे जानी 20 रुपया ई 10 रुपया चखा है हैं चखा है तो घणी खपे 10 रुपए जी 10 रुपये भाई चखण मखण आहे कोन निकिरंदा ठहियो ॾे अरे सामने इस कैमरा में इधर इस बीबी आऊँ जले पैसा जले हाँ फेसबुक ते वियो आहे हिकु ग़रीब मज़लूम माण्हुनि जी मदद कंदे भला या कम ईअं थींदा आहिनि वठ पकड़ में ही पैसा तो कोन्हे न मुंहिंजा खपनि ॾिसण में ठीकु ठाक बि वरी माण्हुनि खे रोज़गार जूं सलाहूं थो ॾी ठीकु आहे माशाल्लाह गणेश जी देवी की थी 10 रुपये जी हाँ गणेश जी 10 रुपये 10 रुपये जा नाज़रीन इसने ये धंधा किया है 10 रुपये का जो है पूरी तला हाँ पूरी तला अल्लाह खैर कर। नाज़रीन ये देखो अभी तक ये बंदा लगा हुआ है अपनी कड़ी मेहनत में मसरूफ़ है खर्चा पैसा कौन कढंदे त कीअं हलंदो साईं हा थी वेंदो आहे घरां तूं कोन खणी आई मूं पंहिंजे खीसे मां ॾिना आहिनि हा अहिड़ा तमामु घटि माण्हू मिलंदा आहिनि यार कंहिंजी मदद कंदा आहिनि हा सही ॻाल्हि सही उन मां आउं हिकिड़ो आहियां महिरबानी आउं आहियां तॾहिं तव्हां हिते वेठा आहियो हिते कुर्सियुनि ते ठठ सां वेठो आहीं पिनी तूं अल्लाह साईं रोज़ी में बरकत दे दही वापस रख हा छो अदा दही घर वारा चवंदा सही कोन्हे अम्मा चई बेकार दही आहे खटी आहे छा पाणी आहे उन अलाए छा आहे यावाई की ख़बर पई खटी आहे चखी बाबा ज़ाहिरी ॻाल्हि आहे चखंदासीं माना ही चखी आहे माना हिन मां थोरी कढी आहे न हेॾो धाॻो ॿिए चकर तव्हां खोलियो आहे कयो जानी ईअं कीअं थींदो त बाबा ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां हिकिड़ी शइ खोलींदासीं उनखे चखंदासीं तॾहिं त ख़बर पवंदी मुंहिंजा बाबला ये कोन थींदो वापसि दही वापसि रख बाबा मूंखे पैसा ॾे दही वापसि रख पैसा वैसा आहिनि दही वापसि रख बाबा पैसा कोन्हे बाबा तोखे इज़त सां जामियो दही वापसि रख पैसा ॾे बाबा दही आऊं कोन वापसि रखनि खणी जी दही जी त आऊं तोखे जॾहिं इज़त सां चवां पियो मूंखे पैसा वापसि ॾे तो ॻाल्हि सम्झ में कोन्ह अचे तोखे कीअं पैसा वापसि ॾे मुंहिंजा अरे छा कयो था साईं दही झेड़ो करण आयो माना 10 रुपया चई वापसि ॾे खणी वियो ही दही जो अहिड़ो हशर अरे ही तो मुझे एॾो नुक़सान करे छॾियो त हिन कयो अच्छा तूं हले ही केरु आहे तूं निकर था तूं ना छॾ तूं एॾो मुंहिंजो नुक़सान कयो अथई अरे तोखे शर्म कोन आयो हल छोरा अरे बाबा ही खण पंहिंजो छोरो ही खण अरे ही छोरो आहे तुंहिंजो ए मुंहिंजो मोला तोबा अरे मुंहिंजे घर जो अॾो तलो सॼा तेल करे छॾई मूं तोखे छा चयो ए बाबा तूं सचो मुर्शिद कट पातर आया न मूं जहिड़ो हुजे हा नी नीड़ी त न मारे अरे इनखे तूं वाह मच उछले अचां वाह मच ही त ॼाण त ही त के मुशरफ कम कोन सुधरंदो ये त बेड़ा खुदा जी का मार पवेसि हिन मूंखे तूं सची ॿुधाए मूं त तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो यार मूं तोखे चयो मूं चयो बाबा हिन जहिड़ो न तुंहिंजो को पलान मूं त अरे बाबा किन्नू नसल अथई रे किन्नू नसल अथई ही छोरो मुंहिंजी घटी मां जे मचियो न केसां तो ते कंदोसि बाबा आऊं चवंदो त हिनखे तूं वाह मंझ उछलियो अचे न मुंहिंजी बि जान छॾाई अरे बेले ख़ुदा खे मञ ए बेले ए मूं हथ ॿधा ए पेर इहो छोरो इहो तूं ए हल न
हा इमरान ख़बर हा तो वरी ज़रूरत पइजी वई न मुंहिंजी मज़ो कोन्हे मुल्क में यार ॿुधाए तो यार उॾार ॿुॾार जो कुझु ॿुधायो बि यार ॿुधा कुझु यार यार इमरान उॾार माशाल्लाह हिकिड़ो पंहिंजी नई थियो वाहिद इदारो अथई जेको सिंधी ज़ुबान में नौजवान खे रोज़गार सिखण जा मौक़ा ॾेई रहियो आहे ऐं इमरान हिन में बेस्ट ॻाल्हि इहा अथई त माशाल्लाह हिन में सुठा सुठा तजुर्बेकार उस्ताद असां वटि मौजूदु आहिनि ऐं तव्हां घर वेही करे हिन रोज़गार खे सिखी सघो था अपॉर्चुनिटीज़ जंहिंमें खोड़ सारा कोर्स आहिनि इंग्लिश आहे वेब डिज़ाइनिंग आहे ग्राफिक डिज़ाइनिंग आहे फ्रीलांसिंग आहे ऑनलाइन ऑनलाइन सिंधी में सिंधी में यार वाह यार इहो पोइ अञा यार हिन में बेस्ट ॻाल्हि बि इहा बि अथई त आख़िर में तव्हांखे इहे उॾार वारा लैपटॉप गिफ्ट कंदा लैपटॉप छॾ यार यार जहांगीर यार लेखो आणिबो हद ताईं आणिबो आहे अरे तोसां कूड़ थोरी ॻाल्हाईंदसि यार इमरान सच में असां चाहियूं था त नौजवान कुझु अॻिते वधनि कुझु पंहिंजो स्किल सिखनि तॾहिं तोखे मूं चयो पिया यार इहो मूं किथे कोन यार सिंधी में ऐं वरी लैपटॉप आख़िर में ॾियनि यार फ्रीलांसिंग वग़ैरह सेखारीनि हेसि ताईं सवे छोकिरा जेका आहिनि उहे सिखी चुका आहिनि सवे छोकिरा पंहिंजे रोज़गार में लॻिया पिया आहिनि इमरान यार पोइ हल मूंखे यार करे ॾे यार माना किथे कोई इदारो विदारो आहे कीअं हलूं किथे ऑफिस ते या ऑनलाइन बसि ऑनलाइन ई तव्हांखे फार्म भरणो आहे बसि ऑनलाइन ई हिन प्रोग्राम सां जुड़ी वञो गुड यार गुड हल पोइ मतिलबु पैकेज करायो हलो